थिंकिंग बिहेवियर लूप, ख़्यालनि जी दलदल या ख़्यालनि जो चक्रव्यूह। हाणे इहो हिकु आम मुशाहिदो आहे त का हिकिड़ी सूरत हाल हुजे, उनखे ॿ माण्हू हूंदा मुख़्तलिफ़ तरीक़े सां ॾिसंदा। मिसाल जे तौर ते हिकु माण्हू खे पंहिंजो बॉस जवाबु ॾिए, अॼु खां तूं नौकिरी ते न अचु। हाणे हिकिड़ो त इहो तरीक़ो थी सघे थो त उहो सोचींदो त भई जेको आहे ॾाढो हे बेरहम बॉस आहे, मां एतिरो सुठो कमु कंदो आहियां, एॾी ॻाल्हि कंदो आहियां, मूंसां जेको आहे हे ज़्यादती आहे, मूंखे कढे थो नौकिरीअ मां। ॿियो तरीक़ो सोच जो इहो हूंदो त भई हाणे मां छा कंदुसि, मुंहिंजे ॿारनि जो छा थींदो, मुंहिंजो ख़र्चु कीअं हलंदो। टियों माण्हू अगरि इन सूरत हाल में हुजे, उहो ईअं बि सोचे सघे थो त भई ठीकु आहे, नौकिरी हली वई, चङी ॻाल्हि न आहे, हाणे ज़ाहिर आहे मसइलो ॾुखियो थी पियो, पर हाणे ज़ाहिर आहे हिन नौकिरीअ में बॉस त मुंहिंजो तंग हुयो, मूंखे बि मज़ो न पियो अचे। ठीकु आहे, मां ठीकु आहे, 2-3 महीना ॾुखिया गुज़रंदा, ॻोल्हे लहंदुसि, भला सॼी ज़िंदगी बेरोज़गार त न वेठो हुउसि न, हिक न ॿी मिली वेंदी नौकिरी। त हर माण्हू जो मुख़्तलिफ़ तरीक़े सां ॾिसण जो तरीक़ो हूंदो आहे। हाणे जॾहिं असां ख़्यालनि जे दलदल जी ॻाल्हि था कयूं, त अगरि जेकॾहिं माण्हू कंहिं बि अहिड़े ख़्याल में अची वेंदो जेको हुनखे परेशान करे, त पोइ उन वक़्तु हुनखे सही ॻाल्हियूं नज़र न ईंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते उहो माण्हू अगरि ईअं सोचे त बसि हाणे मुंहिंजे ॿारनि जो छा थींदो, नौकिरी हली वई, ॿियो जॉब न मिलंदो मूंखे, मां जेको आहे सो जेको किरायो कीअं भरींदुसि। जॾहिं इहो सोचणु शुरू कंदो त पोइ हुनजो जेको रवैयो अहिड़ो थी वेंदो, जेकॾहिं घरु वेंदो त भई चुप वेठो हूंदो, न कंहिं ॿिए कम लाइ सोचींदो, ॻोल्हींदो, ॾिसंदो, ॿियो कमु न ॾिसंदो। ऐं इहो अञा परेशान थींदो, पोइ ॾिसंदो त ॾिसो हाणे मूंखे वाक़ई नौकिरी नथी मिले, अञा वरी हुनखे उहे ख़्याल वरी परेशान कंदा। माना हिकिड़े ख़्याल मां वरी उहो जेको रवैयो हुनजो अहिड़ो हूंदो, उहो नेगेटिव थी वेंदो। नेगेटिव रवैये जे करे ख़्याल वरी नेगेटिव ईंदा हुनखे। माना इहो हिकिड़ो चक्रव्यूह पैदा थी वेंदो, हिकिड़ी दलदल पैदा थी वेंदी, हिकिड़ो जेको आहे स्पाइरल थी वेंदो, लूप थी वेंदी इहा। ॿियो मिसाल ॿुधायां मां, जेकॾहिं हिकिड़ो माण्हू कंहिं पार्टी में वियो हुजे, महफ़िल में वियो हुजे, उनखे जेकॾहिं कंहिं माण्हूअ सलाम न कयो, उनखे ग्रीट न कयईं, हुनखे ज़हन में ईंदो मां बोर माण्हू आहियां, मुंहिंजी कहिड़ी अहमियत आहे, माण्हू मूंखे लिफ्ट नथा कराइनि। पोइ छा कंदो, उहो अगरि ख़्याल ज़हन में वेहंदो त ॿियनि सां बि पोइ घटि मिलण जी कोशिशि कंदो, चवंदो मां बोर माण्हू आहियां, ज़हन में ख़्याल अहिड़ा ईंदा। ॿियनि सां घटि मिलंदो, अञा अलॻि थलॻि थी वेंदो। जॾहिं ॿियनि सां ॻाल्हाईंदो, खीखारींदो न, त ॿिया बि हिनखे वेझो न ईंदा। पोइ हुनखे अञा पक थी वेंदी त वाक़ई मां जेको आहे अहिड़ो बेकार माण्हू आहियां, बोर माण्हू आहियां, मुंहिंजी का अहमियत न आहे। वरी पोइ अञा हुनखे वधीक नेगेटिव ख़्याल ईंदा। वरी सुभाणे ते ॿी का दावा थींदी, हुन वञण खां ई घबराईंदो, छा वञा, चवंदो कल्ह वियुसि, कहिड़ी मुंहिंजी जेको आहे हिते हालत थी। जंहिंजे करे इन ॻाल्हि खे ग़ौर करणु, ॾिसणु तमामु ज़रूरी आहे। छो त अगरि हिनखे चेंज करिणो आहे, त पहिरियों असांखे ॾिसणो आहे त मूंखे कहिड़ा ख़्याल अचनि था पिया। ऐं जॾहिं असां ॾिसंदासीं मूंखे इहे नेगेटिव ख़्याल अचनि था, पोइ उन्हनि ते कोशिशि कंदासीं त उहे चेंज बि थी सघनि था पिया। ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं असां नेगेटिव सोचींदा आहियूं असां, त पोइ जेकॾहिं ॿिया माण्हू असांखे चङी ॻाल्हि बि चवंदा आहिनि न, उहा बि असां हुन में नेगेटिव ॻाल्हि ॻोल्हींदा आहियूं। जीअं मिसाल हुन महफ़िल में अगरि माण्हू कोई कंहिंखे चए यार तोखे कपिड़ा ॾाढा सुठा पातल आहिनि, ॾाढो सुठो थो लॻे, त दिलि में सोचींदो मिड़ई इहे मस्को थो हाणे मूंखे मिड़ई दिलि ख़ुशि करण लाइ चए थो, ॾिसे थो अकेलो वेठो आहे, मिड़ई ॻाल्हाइण लाइ आयो आहे हिते। माना चङी ॻाल्हि बि हुनखे लॻंदी त इन में कोई दम न आहे, का ॻाल्हि न आहे। पर जेकॾहिं सुठे मूड में हूंदो को माण्हू हुनखे चवंदो ऐं सुठा ख़्याल हूंदा त उहो ॾाढो ख़ुशि थींदो त जेको आहे। माना मूड जो, तव्हांजे सोचनि जो जेके ॿियूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ते बि अमल दख़ल आहे। त असां सभिनी खे घुरिजे जॾहिं बि असां अहिड़े सूरत हाल में हुजूं त सोचूं त असां भला अहिड़े लूप में त कोन आहियूं, अहिड़े चक्रव्यूह में त कोन फाथल आहियूं। ऐं जॾहिं उहा सोच खे ॾिसूं त इहा सोच आहे मुंहिंजी, इहा हक़ीक़त आहे इहा। छो त अक्सर माण्हू उनखे हक़ीक़त करे सम्झंदा आहिनि त भई वाक़ई इहा ॻाल्हि आहे, इहा हक़ीक़त न आहे, इहो ख़्यालु आहे। जॾहिं इहो असां सोचींदासीं त काफ़ी माण्हू पाण खे चेंज करे सघंदा, तब्दील करे सघंदा। हीअ वीडियो तव्हांखे खैर पसंदि अचे, लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं घणे खां घणो शेयर कयो, त जीअं घणे खां घणे माण्हुनि खे फ़ाइदो थिए। महिरबानी तव्हांजी।